ग्रोली स्पोर्ट में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी नानी रोज़ ॿुधाए नई कहानी। मुंहिंजी नानी घर जी नानी ॿुधाए नई कहानी। सुबुह सवेल उथंदी आहे, नाम दरिए जो वठंदी आहे सभा जी अमानी। मुंहिंजी नानी घर जी नानी मिठड़ो बोले थी, रास अंदर जा खोले थी, आए समिझ कई सियाणी। मुंहिंजी नानी हर कोई खे चाहे तो सुख अंदर जा पाए तो, माखीअ जहिड़ी